नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त स्कूली शागردياڻيون नालिन जे गंदे पाणी में गुज़रण वारी वीडियो शोशल मीडिया ते वायरल थी है। ॻोठ कोड़ो मेमण में गंदे पाणी जूं नालियूं उथली पियूं। स्कूल मस्जिद समेत रस्ते ते गंदो पाणी वकोड़ी वियो आहे। नालिन जो पाणी तलाह जी सूरत में घटिन में बीह वियो। स्कूल वेंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं परेशान। गंदे पाणी में गुज़रण ते मजबूर। गुज़िरियल 15 सालनि खां ॻोठ में तरक़ियाती कम नाहे थियो। ज़बू हाल आहे। पंहिंजे मदद पाण साफ़ कंदा आहियूं। नालिन जो गंदो पाणी घटन में बीहण करे मजबूरन पाणी मां गुज़रणो पवे थो। असांजा मासूम ॿारड़ा ख़ारिश ऐं चमड़ी जी बीमारी में मुब्तला थी आहिनि। गंदो पाणी बीहण करे मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो, पर इंतज़ामिया अञा ताईं हरकत में न आई आहे। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। सोशल मीडिया ते इलाइक़े वासियुनि जो हुकूमत ऐं ज़िले अमलदारनि खां फौरी नोटिस वठी सफ़ाई तोड़े तरक़ियाती कम कराइण जी घुर कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।